कौन है इंसाफ इन अदालत में, बस जियो था खराब हालत में। कई या तरक्की दुनिया बुधू था, पर थो इजाफो थिए जहालत में। पैसा उलमा वठ खिताबन जा, किथ चयो वा नबी रसालत में। कई अता तो खे रब मसीहाई, पर कुतो दंगवा तो खां खसालत में। लखुने खून माफ़ थी वेंदो, एडो दमवा मुंहिंजी वकालत में। पंहिंजे घर सां ज़ुल्म ॾिसी चुपिया, पोइ बि ख़ुशि आ सिंधी ज़लालत में। सच पेश कर बहादुर सां लॻी, छा बि थिए पौन कंहिं मुगालत में। अल्लाह जी समझे दोस्तन खास फरमाइश कई आहे। कामरेड अरसलान असांजा प्यारा दोस्त कामरेड वकार ऐं कामरेड ओशाक सोलंकी दोस्तन जी तमामु महिरबानी सभिनी जी। हेलो 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 उठ जाग सिंधी घण कुर्ब कया थई गैर